अस्सलाम वालेकुम साथियों, अॼु असां मौजूदु आहियूं हैदराबाद पूनम पंप जे साम्हूं हिकु नर्सरी गार्डन में। हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ ॿूटा ॾेखारींदासूं। या निम जा वण, ज़बरदस्त ग्रीनरी ॾिसो तव्हांखे ॿिया बि ॿूटा ॾेखारींदासीं। अॻिते तव्हां ॾिसो यकी ॿूटा आहिनि सॼे में। ये बूटो अलाए कहिड़ो आहे, मूंखे नाले जी कान्हे ख़बर, पर तव्हां ॾिसो ज़बरदस्त बूटा आहिनि। ऐं हिते अचो, तव्हां पंहिंजे घरनि लाइ ख़रीद करियो। तव्हां अॻिते ॾेखारियूं था जेकी गार्डन कासमाबाद हैदराबाद पुल जे भरिसां आहे। ज़बरदस्त सेटिंग हिननि जी ॾिसो रखियल आहे। ऐं अंदरि बि असां हली तव्हांखे ॾेखारींदासीं। उते बि ॿूटा आहिनि जिते तयारु थींदा आहिनि, पोइ वरी ॿाहिरि रखंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम।